नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में खबर ॾींदा हलूं त मटियारी वेझो खेबराणी थाणे जी हद में ॻोठ हैदर शाह में सैद खैर शाह ऐं अर्ज़ मोहम्मद खोसे जी माण्हुनि में ज़मीनी तकरार थी पए, जंहिं जे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा 7 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त हिकु नौजवान गुलाब खोसो मारिजी वियो, जंहिंखे खैबर अस्पताल नियो वियो, जॾहिं त पुलिस शहीदनि जा 4 माण्हू गिरफ़्तार करे वरिता आहिनि। ज़ख़्मियुनि में मियार खोसो, नज़र मोहम्मद खोसो, सतार खोसो ऐं ॿिया शामिल आहिनि। खैर शाह जो चवणु आहे त अर्ज़ खोसो असांजे मदरसे जी ज़मीन ते काफ़ी वक़्त खां क़ाबिज़ आहे, असां कब्ज़ो ख़ाली करायो त खोसनि असां मथां फायरिंग कई आहे, जॾहिं त खोसा बिरादरी जे धुर जो चवणु आहे त असीं कणक जो लाबारो करे रहिया हुआसीं त असां मथां अचानक फायरिंग कई आहे, जॾहिं त खैर शाह वारनि ख़ुदि ई पंहिंजे माण्हू मारे असांखे फासाइण जी कोशिशि कई आहे। पुलिस ज़मीन ते आरजी पिकेट ठाहे 4 ॼणा गिरफ़्तार करे वरिता आहिनि। ॿिए पासे खेबराणी पुलिस मटियारी अस्पताल मां खैर मोहम्मद ऐं संदसि फर्ज़ंद नजीबुल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त वाक़े वारी हंधि पुलिस जी वॾी नफ़री पहुची हुई। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।